मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं असांजे इलाइक़े में अक्सर माण्हू चवंदा आहिनि त अगरि ज़ाल इंतकाल करे वञे पोइ मुड़ुस लाइ जाइज़ नाहे त उन जे चेहरे खे ॾिसे ऐं उन खे क़बर में लाहे ऐं न ई उन जे खट खे कुलो ॾिए। छा इहा हक़ीक़त आहे या न? अच्छा, ज़ाल जेकॾहिं इंतकाल करे वई आहे, मुड़ुस लाइ जाइज़ अमल आहे पंहिंजी घरवारी जे चेहरे खे ॾिसे। हे मशहूरु थो वधे त यार ज़ाल इंतकाल करे हाणे ज़ाल खे ॾिसणो ई न आहे, किथे आहे ज़ाल खे ॾिसणो आहे? हे सॼी ज़िंदगी जेकी तव्हां सां गॾु रही आहे, आख़िरी में इहो भला गम पी जे ॾींदव छा भला? या कंहिं रिश्तेदार खे ॾींदो हाणे तूं ज़ाल खे ॾिस न? अक्सर अॼुकल्ह माण्हू मुफ़्ती लॻा पिया आहिनि। ज़ाल इंतकाल करे अचे काफ़ियुनि जॻहनि ते, हिकिड़े जॻह ते पुटनि ज़िद कयो पीउ सां, उहो पीउ पोड़ो यार 80 साल मां हिन सां गॾु गुज़रियो, आख़िरी त मूं ॾिसणु चाहियो, चए न तोखे ॾिसणु न छॾींदासीं, चए जाइज़ ई न आहे। हालांकि जाइज़ अमल आहे, ज़ाल जेकॾहिं इंतकाल करे वई आहे न त ज़ाल जो जेको मुंहुं मुड़ुस ॾिसी सघे थो। खट ते खयूं था वञनि त कुलो बि ॾेई सघे थो। हा, क़बर में लाहिण जे लाइ उन जा पीउ हुजे या उनजा भाइर हुजनि, उहे क़बर में उनखे लाहे सघनि था। भाई हिकिड़ी ॻाल्हि जो ज़हन में इहा ॻाल्हि रखणी आहे त घरवारी इंतकाल करे वई आहे, उनजे मुंहं खे ॾिसी सघो था, कुलो बि ॾेई सघो था। जेकॾहिं उनजो पीउ ऐं माउ, पीउ ऐं भाइर न आहिनि न क़बर में लाहिण जे लाइ, त पोइ क़बर में बि एहतियात सां लाहे सघो था। बाक़ी उनजे बॉडी सां टच नथा करे सघो। ॻाल्हि ज़हन में आई न साईं? बॉडी सां टच नथा करे सघो, यानी उनखे हथु नथा लाहे सघो, उनजी बांह खे हथु नथा विझी सघो, चेहरे खे जेको हथु नथा लॻाए सघो। या ईअं चओ त यार घरवारी हाणे आख़िरी में मां जेको बोसो हिनखे ॾियां, आख़िरी जुदाई आहे, न इन्हनि कमनि खां तमामु खां परहेज़ करणी आहे। बाक़ी घरवारी जे चेहरे खे बि ॾिसणो आहे, कुलो बि ॾियणो आहे। क़बर में जेकॾहिं उनजो घरवारी जो पीउ बि जेको मरी वियो, ॿाहिरि बि अथसि न, त क़बर में तव्हां लाहे सघो था, पर एहतियात सां जीअं बॉडी खे टच न थिए, यानी पूरो जिस्म आहे, पेर में किथे हथु न लॻे, सीने ते किथे हथु न लॻे, बांह ते हथु न लॻे, त ॾिसण जी इजाज़त आहे। तमामु घणा माण्हू जेको सूफ़ी न थियनि। इहे असांजो हिकिड़ो दोस्त हुयो, हुन ॻाल्हि कई जा पीउ खे ज़िद कयूं, पीउ सां ज़िद कयूं, तूं असांजे अमर जो कीअं मूं ॾिसंदे? चए काफ़ी माण्हू न था कनि। उहो रोअंदो, उहो अची ॾाढी रोअंदो हेठि, ग़रीब मूं ॾिठो ई न। चए आख़िरी में कहिड़ो मूंखे गम था ॾियो? चए गम तोखे ॾींदासीं, पर जेको जाइज़ अमल आहे ई न। ॾिसो, इहे अॼुकल्ह आम जेके बंदा, हिकिड़ी ॻाल्हि फिलहाल में अॼुकल्ह हर को मुफ़्ती लॻो पियो आहे।